नाज़िम पासे वांखे अपडेट कंदा हलूं त रेती में नसीर माइनर के 100 फुट घारो पइजी वियो आहे। सवे एकड़ ते बीठल फसल पानी हेठ अची वियो आहे। अहम ख़बर आहे वांखे अपडेट कंदा हलूं रेती में नसीर माइनर के 100 फुट घारो लगो आहे। सवे एकड़न ते बीठल फसल पानी हेठ अची वियो आहे। नसीर माइनर के गोठ अमीर बख्श वटा लगल घारे जो पानी आबादिन तरफ वधण लगो आहे। वांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंध अञा ताईं न पहुची सघियो आहे, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त रेती में नसीर माइनर के 100 फुट घारो पइजी वियो आहे, जंहिंखां पोइ सवे एकड़नि ते बीठल फसल पानी हेठ अची वियो आहे। नसीर माइनर के गोठ अमीर बख्श वटा लगल घारे जो पानी आबादिन तरफ वधण लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंध न पहुची सघियो आहे, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मोहम्मद ज़मान चाचड़ खान। जी मोहम्मद ज़मान। जी ही अॼु सुबुह जो सवेर जेको आहे ॻोठ अमीर बख्श चाचड़ वठां नरली माइनर खे जेको आहे तक़रीबन 100 फुट जो जेको आहे घारो लॻो हुयो ऐं घारे वारे हंधि इतला बावजूद हिन वक़्त ताईं आपाशी जो को बि अमलदार या का मशीनरी न पहुची सघी आहे। इन हवाले सां असांजी SDO आपाशी अब्दुल मजीद सां ॻाल्हि ॿोल थी हुई। उनजो इहो चवणु हुयो त असांखे इतला मिलियो आहे ऐं मां जेको पंहिंजो हेठियों स्टाफ आहे उन खे मोकिले छॾियो आहे, उहे बंदि करे रहिया आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्त ताईं आपाशी जो अमलो असां वटि न आयो। असां पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे हिन घारे खे ॿधी रहिया आहियूं ऐं जॾहिं त उन्हनि जो इहो वधीक चवणु हुयो त पहिरें जेको फसल हुयो कपाह जो उन बि असांखे तबाही मचाए छॾी हुई। रांदो ही जेको घारो पियो आहे हीअ असांजो कणिक जो फसल तबाह थियण सबबि हारियुनि जा जेका आहिनि मथे ते हथ अची विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।